सिंध यूनिवर्सिटी जामशोर जे इंस्टीट्यूट ऑफ मैथमेटिक्स एंड कंप्यूटर साइंस में खानगी कंपनी पारां आखिरी साल ऐं ताज़ो पास थींदड़ शागिर्दनि खे रोज़गार ॾियण लाइ वॉक इन इंटरव्यू वारी आच दौरान स्क्रीनिंग टेस्ट वरिती वई। तफ़सील अली मुराद चांडे जी हिन रिपोर्ट में। सिंध यूनिवर्सिटी जे इंस्टीट्यूट ऑफ मैथमेटिक्स एंड कंप्यूटर साइंस में निजी सॉफ्टवेयर कंपनी पारां नौकरीअ लाइ इंस्टीट्यूट जे आख़िरी साल ऐं ताज़ो पास आउट थींदड़ शागिर्दनि शागिर्दाणियुनि खां वॉक इन इंटरव्यू वारी आच दौरान स्क्रीन टेस्ट वरिती वई। कंपनी जे CEO मुनीब अहमद, हेड ऑफ टैलेंट ऑफिसर शर्मीन, इंस्टीट्यूट जे डायरेक्टर डॉक्टर अब्दुल वसीम शेख, प्रोफेसर इम्तियाज़ कुरैजो ऐं डॉक्टर आफ्ताब अहमद चांडियो जी निगरानी में स्क्रीनिंग इंटरव्यू वरिता विया, जंहिंमें 100 खां वधीक शामिल थींदड़ शागिर्दनि मां 39 उम्मीदवार पास करार ॾिना विया, जॾहिं त 3 शागिर्दनि रमीर राजा मोखंद ऐं यासर अली 100% मार्कूं खणी रिकॉर्ड क़ाइमु कयो, जंहिं ते कंपनी खेनि तुर्त नौकरियुनि में रखण जी ख़ातिरी कराई। वो आखिरी सेमेस्टर में या आखिरी साल के जो स्टूडेंट्स हैं उनकी हम स्क्रीनिंग करके इनिशियल और फिर उनका डिटेल इंटरव्यू वगैरह लेके, और अगर वो हमारे क्राइटेरियाज़ पे फिट होते हैं तो हम उनको एक अपॉर्चुनिटी देना चाह रहे हैं। और इसके अलावा एंगुलर का एक फ्रेमवर्क है, तो ये सारी चीज़ें हैं जिन पे हम काम कर रहे हैं। मोबाइल डेवलपमेंट में बात करें तो उसमें हमारे पास फ्लटर है, रिएक्ट नेटिव है, और इसके अलावा एंड्रॉयड और iOS के अंदर भी काम होता है। तो वो सारी चीज़ें जो अभी चल रही हैं, जिसके अंदर अभी काम चल रहा है, तो उन सब पे जो है ना इनको काम करने का मौका मिलेगा। फ्यूचर में ये हमारा इंटरेक्शन और बढ़ेगा। यहाँ से बच्चे बहुत अच्छे हैं, सिर्फ जो है ना प्लेटफॉर्म की कमी है। इनको अच्छी प्लेटफॉर्म मिले, ये ज़रूर मार्केट में IT इंडस्ट्री में जो है ना सिंध का और पूरे पाकिस्तान का नाम रोशन करें। इन शइ खे मद्देनज़र रखंदे असां काफ़ी कंपनियुनि सां रुजू कयोसीं त असांजा जीअं ॿार हिते पढ़ी करे हेॾी मतिलबु क्वालिटी वठी वञनि था, त असां था चऊं किथे न किथे उहे एडजस्ट थियनि। इन रीज़न जेको हिन जो आहे उहो ऑब्जेक्टिव इहो आहे त इंडस्ट्री ऐं अकेडमिया जे विच ते जेको गैप आहे उनखे वी आर ट्राइंग टू रिड्यूस इट। उन सां इहो आहे त स्टूडेंट्स खे बि ख़बर पवंदी त मार्केट जे अंदरि छा थो थिए, ऐं असांखे बि ख़बर पवंदी त मार्केट जी डिमांड छा आहे। इन सां स्टूडेंट्स खे बेनिफिट इहो थींदो त हू उन्हनि शयुनि खे कवर कंदा, ऐं असां बि कोशिशि कंदासीं त स्टूडेंट्स खे फाइनली जा प्रोजेक्ट उन टाइप जा प्रिपेयर करायूं त हू जीअं मार्केट में वञनि त उनखे सुठी अपॉर्चुनिटी मिली वञे। प्रोग्राम हिते थियो आहे इहो वॉक इन इंटरव्यूज़ आहे। इन प्रोग्राम में जो मक़सदु इहो ई आहे त कराची बेस्ड सॉल्यूशंस जेकी सॉफ्टवेयर हाउसिस आहिनि उन्हनि खे इनवाइट कयो वियो आहे त जीअं असांजी ग्रेजुएट्स जेकी आहिनि कंप्यूटर साइंस जा या फाइनल ईयर जा स्टूडेंट्स जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे हितां जेको आहे टेस्ट कयो वञे ऐं उन्हनि खे रिक्रूट कयो वञे। इन मौक़े ते कंपनी जे अमलदारनि शागिर्दनि खे ख़ातिरी कराई त सिंध यूनिवर्सिटी जे क़ाबिल शागिर्दनि खे न रुॻो पंहिंजे इदारे पर मार्केट में मौजूदु ॿियनि सॉफ्टवेयर हाउसिस में मुनासिब नौकरी ॾियारी वेंदी। कैमरामैन हयात मीरान सां गॾु अली मुराद चांडियो, आवाज़ TV जामशोर।